नासिक कंबर में बोर्ड सबब केतराई गोट पानी हेठ अचण खां पोइ बेघर थियल मुतासिर मुख़्तलिफ़ हंधनि ते तरसियल आहिनि, जिन वसवारनि खे वहण जी अपील कई आहे। वधीक तफ़सील कयूं कंबर मां कयूं चांडीअ जी रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक्त असी गोठ मोहम्मद रफ़ीक तुनियो जे स्कूल में मौजूद आयूं। हिते वडी तादाद में जागीर चांडिया जे केतरनि गोठन जा बोर्ड मुतासिर पंहिंजन औरतुन बाड़न सां वेठल आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं त संदन जी कहिड़ी वार कई वई आहे। असां वेठल गोठ ॾहेर खान चांडियो, असां 0 पॉइंट जे लॻे वेठा आहियूं। असांजे विच में 2 सिमूं आहिनि ऐं एसपी बंद आहे, जेको उहो असां वटां मीरपुर बुर्ड़े खां टुटी चुको हो। असां वॾे मुसीबतन मां निकिरंदे हिते अची गोठ मोहम्मद रफ़ीक तुन्ने में पहुतासीं। इंजोल जो स्कूल आहे जंहिंमें छित बि पयल जंहिंखे कान्हे का। असांखे गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खे त असांजी कुछ सहायता करे। ज़िले इंतज़ामिया DC साहब खे हिन वक्त ताईं को बि तदारक असांजो न थियो आहे। सही छॾियासीं इन करे त बोर्ड अचे वई, जेको आहे त पाणी जा रोकण फ्री हो, ॻोठ खे निकिरणी का वाट बि कोन हुई जो असां निकिरी वञूं हा। पर हिकिड़ी मथां ई की ओट अचे वई, उन खां असां पोइ गुज़र थींदा कहीं वञी दरिया जी पनाह वरितीसीं, उन ते बि पाणी अचे वियो। असांखे न को राशन आहे, न पाणी आहे, न वटि को असांखे का छांव जेका को तंबू आहे, कुझु बि न आहे असां वटि। अॼु ताईं असांजे कंहिं बि माना अचे को सहारा न लधी आहे। त माना हाणे ग़रीब आहिनि, उन्हनि खे अचे ॾिसूं। असांजा ॿार आहे, उन्हनि खे मोशन लॻा पिया आहिनि, उहे सही न आहिनि। असां ग़रीब, असां वटि पैसो 5 रुपया न लभनि। मर्द असांजा बेरोज़गार आहिनि, उहे उते धारा लॻाए वेठा आहिनि। असां लॾे अच पाणी अचे, असांखे तंग कयो। नंढा बचड़ा वठी नितासीं, अचे मींहनि छा वधो आहे। बोर्ड भी आई आहे, माल रिज़्क़ इहे विया, अन भान कुझु न कढियासीं। सिरड़ा वठी हिकिड़ी खटड़ी कढियासीं, ॿियो कुझु बि कोन कढियो अथऊं था। भाऊ असां बोर्ड जा ॿुॾल आहियूं, 0 पॉइंट जा आहियूं, ॾहेर खान चांडिया जे ॻोठ जा आहियूं। असां बंद खे खंडु लॻी वियो, असां कुझु बि न कढी सघियासीं। असांजा माल रिज़्क़ उते मरी विया। हर शइ वही वसंदे मींहनि में असांखे दगु न रस्तो, न त असां पंहिंजा बचड़ा वठी कढी कई आया आहियूं। हितड़े बि असांजी हितड़े न का सार, न संभाल, न का असांखे को ॼणो, न राशन, न पाणी, कुझु बि न। नाज़रीन, अवां बोर्ड मुतासिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते तक़रीबन ॾहेर चांडियो, जमाल खान चांडियो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा बोर्ड मुतासिर पंहिंजनि ॿारनि औरतुनि समेत वेठल आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया जे तरफ़ां, चूंडियल नुमाइंदनि जे तरफ़ां ऐं सिंध सरकार तरफ़ां असांजी का बि वाहर न कई वई आहे। इन करे हितां जे बोर्ड मुतासिरनि इहा ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि, सिंध सरकार खे अपील कई आहे त बोर्ड मुतासिरनि जी वाहर कई वञे, त जीअं ही जेके ॾुख ऐं मुसीबत वारे वक़्त मां गुज़री रहिया आहिनि, त उन्हनि जी बि का सहायता थी सघे। कैमरा टीम सां गॾु पीर कयूं, धरती TV न्यूज़, कंबर।